मिडल क्लास जो फॉर्मेटिव ईयर्स आहे जंहिंमें हुन अञा बांबड़ा पे पाता उहो हाणे हलंदे तव्हांखे नज़र थो अचे। असांजो गैप वॾो आहे। सिंधी सोसाइटीअ जो एनालिसिस करण महिल मां जजमेंट करण जे बजाए कोशिशि कंदो आहियां त माण्हू खे अंडरस्टैंड करियां त इहे माण्हू ईअं छो आहिनि। सोशोलॉजिकली का बि शइ जेका थिए थी उन जे पुठियां छो वारो क्वेश्चन ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। जेका शइ एबनॉर्मल आहे उहा खामखा एबनॉर्मल न हूंदी। मिसाल असांखे कराची जा घणा दोस्त चवंदा असांखे सिंधी माण्हू घरां नथो निकिरे, त मां चवंदो तव्हांखे सम्झणु घुरिजे छो नथो निकिरे। एग्रेरियन सोसाइटीज़ ज़मीन सां गॾियल हूंदियूं, हू हुते बनी वारो कनि, माल पंहिंजो, खीर पंहिंजो, साफ़ हवा, खाधो पीतो सादो, ज़िंदगी जी मेंटेनेंस कास्ट लो, हू ख़ुशि वेठो आहे। हू छो अची तव्हांजे कोरंगीअ में 1.5 कमरे जे कमरे में अची रहे, जंहिंखां वॾी साइज़ जो त बाथरूम हूंदो अथसि घर में, त हू न निकिरंदो। हू फुड सिक्योर हुयो, हू सोशली इंटीग्रेटेड हो, हुनजी कम्यूनिटी लिविंग तमामु बांड तमामु स्ट्रांग हुयो, हुनखे खाधे पीते पढ़णे ॾुखियाईअ वक़्तु हू अकेलो कोन हो, हुन सां हज़ार बीठल हुया। त एॾी सोशल बांड ऐं जेको फैब्रिक हो एॾो स्ट्रांग हो जो हुनजी नीड न हुई त ॿाहिरि अचे। ईअं न आहे त उहो हुनखे शौक़ु हुयो त ॿाहिरि न अचे। हू जेको पख्तून तव्हांजो कोहट ऐं कोहाट ऐं सवात मां हले थो, उहो त साल या 6 महीना सिर्फ़ु ज़ख़ीरो कयल लोबिया खाई सघे थो सियारे में, हुन वटि त कुझु बि कोन्हे। हुन वटि त 1.5 फुट जी ज़मीन कान्हे, उहो टेरेसिस ते 4 दाणा नथो पोखे सघे। हुन वटि बकरी थो पाले त चारण लाइ हुन वटि उते उहो कूड़ा बि कोन्हनि। हुन वटि का इंडस्ट्री बि कान्हे। हुन वटि पुश फैक्टर आहे, इहो इकोनॉमी में टर्म यूज़ थींदो आहे, पुश फैक्टर्स एंड पुल फैक्टर्स। माइग्रेशन इन जे करे थींदी आहे, या को पुश फैक्टर हुजे या को पुल फैक्टर हुजे। 80s खां पोइ सिंध जे ॿाहिराड़ीअ में पुश फैक्टर क्रिएट थिया। उहे छा हुया? 3 फैक्टर हुया मुंहिंजे ख़्याल ॿिया बि हुआ। हिकिड़ो सिंध में जेको हिननि धाड़ेल पैदा कयो, हिन जो ख़्यालु हो त असां सोसाइटी खे हुनजे थ्रू क्रैश करे छॾींदासीं। उन असांखे फोर्स्ड अर्बनाइज़ेशन लाइ धिकणु शुरू कयो, असां मजबूर थियासीं त ॿाहिरि निकिरूं। ॿियो जेको एग्रीकल्चर इकोनॉमी वीक थी, पाणी घटि थियो, ज़मीन फ्रेगमेंट थी वई, सिम कलर वधी वियो, मेंटेनेंस न हुई इरीगेशन सिस्टम जी, उनजे करे फूड सिक्योरिटी जो बांड वीक थियणु शुरू थियो, उनजूं तंदूं कमज़ोर थियणु शुरू थियूं 80s 90s में। इहो ॿियो पुश फैक्टर थियो जो मिडल क्लास खे लॻो त यार मुंहिंजो हिते सर्वाइवल थो थिए। टियों, जेके हुकूमतुनि लगातार रूरल एरियाज़ खे डेवलप न कयो, उते बेसिक सर्विसिस न आंदियूं, ख़ासि तौर ते सिहत ऐं तइलीम। उहो जेसिताईं माण्हू सादा सूदा जंग जी ज़िंदगी वारा, कनेक्टेड न, रोड न, त हैदराबाद वञण बि लॻंदो त वाशिंगटन था वञूं ॻोठ मां। त उन्हनि माण्हुनि जा मिसाल तौरु मां जंहिं ॻोठ में वॾो थियुसि, मुंहिंजे ज़िंदगीअ में वॾे में वॾो शहर दादू शहर हो। मुंहिंजो दादू खां वॾो शहर कीअं पहिरियों सकियो वियो? हेॾो वॾो शहर, हिन में त रोड आहिनि पका, हिते त माण्हू मोटरूं था हलाइनि। वॾे में वॾो शहर हूंदो त पक दादू हूंदो। पोइ हैदराबाद ॾिठो, मुंहिंजो मां हैदराबाद में थींदी आहे, ख़ुदा जी पनाह अहिड़ा शहर मां। सो जॾहिं माण्हुनि जा बेंचमार्क बदिलजनि था, हज़रत इब्राहिम वांगुरु सिज खे हला कई, ॾिठे सिज लही वियो, वरी चई भला इहो चंड आहे, इहो हलां त उहो बि लही थी कोन्हे, तारनि खे हला कई, चई न यार इहो बि कोन्हे, हला खे ॾियनि था। सो बेंचमार्क बदिलजनि था ॼाण सां। हाणे कराचीअ में जेको नसल अखि खोले थो, हुनजो बेंचमार्क कराची थोरी आहे। उहो अञा बि चए थो यार मां ही जेको वेबसाइट ते वेठो ॾिसां पंहिंजो पेटर्सबर्ग शहर त इहो थींदो आहे, हीअ त जंग आहे, हीअ त ॾिसो नाक आहे जंहिंमें मां वेठो आहियां। तंहिंजे करे हुन जूं एक्सपेक्टेशन्स ॿियूं। हीअ जेको असांजा वॾेरा हुक्मरान आहिनि, इहे रोज़ सां हिक ॿिए खां चवनि असां हेॾो कुझु कयूं था, माण्हू असां मां ख़ुशि छो कंदा? ख़ुशि इन करे कोन्हनि जो माण्हू त पहिरियों रुॻो दादू ऐं लड़कनि ॾिठो आहे न, तव्हां हुननि खे लॉलीपॉप पे ॾिना त ॾिसो हेॾा भला शहर तव्हांखे न। जंहिं ॾींहुं हुननि कराची ॾिठी, पोइ इस्लामाबाद ॾिठऊं, पोइ को ॿियो कैपिटल सिटी ॾिसी आया, को यूरोप हुननि जा ॿार पढ़णु विया, हुननि खे हिकिड़ो वीडियोज़ ऐं इन जे थ्रू खुलियल जहान मिलियो इंटरनेट जे थ्रू, त हुननि जे तक़ाज़ाउनि जा बुनियाद बदिलजी आहे, हुननि जे ख़्वाहिशुनि जा पैमाना बदिलजी विया। सो इहो सॼो जेको फिनामिना आहे, इहो सोसाइटी में स्ट्रेसिस आणींदो। उनखां पोइ अचूं था त असांजो जेको अर्बन मिडल क्लास जेको सोसाइटी जो बैकबोन थींदो आहे, 40s खां शुरू करे सघूं था किसो। त 40s खां जेको असां वटि, तव्हां सिंधी सोसाइटी शुरू किथां थी आहे, थोरो तव्हां हुनजी ट्रैकिंग त करियो न। अॼु तव्हां जिते बीठा हो,
मां जॾहिं चवंदो आहियां त हीअ सोसाइटी ज़बरदस्त सोसाइटी आहे, हिन में ॾाढियूं शानदार शयूं, त केतिरा माण्हू मूंखे चवंदा आहिनि यार तूं हरू भरू सिंध ऐं सिंध खे पढ़ाईंदो आहे, अहिड़ी त का ॻाल्हि कोन्हे। मां चवंदो आहियां त तव्हां तइ करियो त कंपेयर छा सां था करियो। हिस्टोरिकली तव्हांजी इवोल्यूशन जो नियरेस्ट बेंचमार्क 47 आहे। उते सोसाइटी किथे बीठी आहे, 80-90% पढ़ियो लिखियो माण्हू तव्हांजो हलियो वेंदो आहे, मार्केट जो कारोबारी माण्हू तव्हांजो हलियो वेंदो आहे। हद इहा आहे त 80s-90s ताईं टंडो जाम, टंडो आदम, मीरपुर ख़ासि, मोरो, सखर, इहे सभु तव्हांजा शहर ई न हुया। तव्हां त इन्हनि शहरनि में कोन हुया। तव्हां त इन खां बि 50 किलोमीटर परियां सफ़ा नंढे खां नंढनि बहिराड़नि में वेठा हुया। सो उहो क्लास जंहिंमें 19 माना 1 यूनिट जे 15 सालनि में उन दौर जे माण्हूअ मूंखे कंहिं सीनियर साईं, तव्हां सभु सुञाणो, साईं फज़ल कुरैशी साहिबु चयो त सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू सिंधी ॻाल्हाईंदड़ कमिश्नर थियो सिंध में 15 सालनि। तव्हां वटि कोई SSP न हो, तव्हां वटि असिस्टेंट कमिश्नर पंहिंजा न हुआ, तव्हां वटि सेक्रेटरी त ख़्वाब में बि तव्हां न ॾिठा हुया, तव्हांजा त प्रोफेसर बि पंहिंजा न हुया। सिंधी सोसाइटी हुई किथे? इहो हण चण करे, धिका थाबा खाई, जहिड़ा करे साईं वारनि जी जनरेशन ॿोली बचाए वरिती, न त इहा बि न हुजेव। जेका बुनियादी प्राइमरी आइडेंटिटी हुई, इहा उन दौर जे माण्हुनि जे मां विज़डम खे सलाम थो कयां, जिन असांजो कल्चरल ऐं हिस्टोरिकल वजूद जो बुनियादी एको बचाए वरितो। जेकर इहो ख़तमु थी वञे हा त यकीन करियो त असां जहिड़ा आहियूं तहिड़ा न आहियूं में हुजूं। इन एवोल्यूशन सोसाइटी हितां हले थी। तव्हां उन दौर जी ब्यूरोक्रेसी जा तव्हां कंहिं बि हलिया वञो हिते ऑफिसिस में, ऐं तव्हां इनकम्बेंसी बोर्ड वञी पढ़ो। उन इनकम्बेंसी बोर्ड में जेके माण्हू 19 ग्रेड अबव में रहिया आहिनि, तव्हां उन्हनि जा नाला पढ़ी ॾिसो, तव्हांखे 80s ताईं को रेयरली तव्हांखे मिले थो पंहिंजो माण्हू। छो त तव्हां वटि उहो ह्यूमन रिसोर्स कोन हो, उहे असां वटि इंस्टीट्यूशन्स कोन हुया। असांजा त मूंखे जॾहिं यादि आहे त असांजे ॻोठ में त लकीली हिकिड़ो हाई स्कूल हो, पर उन में 5-7 मील परे ताईं जा ॿार ईंदा हुआ। इन केचमेंट ताईं को हाई स्कूल न हो। कॉलेज जेकर मूंखे वञिणो पए त मुंहिंजो नियरेस्ट कॉलेज 2 कलाकनि जो उन वक़्त में ड्राइव ते, हाणे खणी मुने कलाक ते ड्राइव ते। ऐं यूनिवर्सिटी त मुंहिंजे लाइ ख़्वाब हो। तव्हांखे मां ट्रस्ट कयो मुंहिंजी ज़बान ते, मां जंहिं यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती आहे, उहो ज़िंदगीअ में पहिरियों ॾींहुं यूनिवर्सिटी तॾहिं ॾिठी त यूनिवर्सिटी वॾी थींदी आहे छा? असां हेतिरो स्कूल ॾिठो, 5-7 कमरा, उहो बि न इलाइक़े जो वॾे में वॾो स्कूल जंहिंमें 6 कमरा हुआ। त पोइ उहा यूनिवर्सिटी मूं पहिरियों न ॾिठी, मूंखे ख़बर ई न यूनिवर्सिटी कॾहिं थींदी आहे। इमारतूं, हेॾा कैंपस, हिकिड़ो हिते हिकिड़ो यूनिवर्सिटी आहे। सो असांजी जनरेशन ऐं असां कई माण्हुनि जी जनरेशन इन्हनि माण्हुनि मां निकिरी हिते पहुती आहे, जंहिंजो ज़िंदगीअ में वॾे में वॾो ख़्वाब हो त मां सिपाही थी सघां, मां मास्टर थी सघां, मां क्लर्क थी सघां। उन खां मथे त उन ख़्वाब बि न पिए ॾिठा। ख़्वाब बि कंहिं हक़ीक़त जे बुनियाद ते ॾिठा वेंदा। ख़्वाब हक़ीक़तुनि खां ॿाहिरि एक्चुअली कोन थींदा। तव्हां जेका वॾे में वॾी शइ ॾिठी हूंदी, ख़्वाब उन खां खणी हिकु दर्जो प्लस कंदो। सॼे वॾे में वॾो ॾिठो ई 2 कमरनि जो स्कूल होसीं, त मुंहिंजो ख़्वाब 4 कमरनि खां मथे न पियो उॾामे सघे। मां हिकिड़े जनरली सॼी सोसाइटी जी रिफ्लेक्शन थो ॿुधायां। मां माना फ़र्द न, इहा सॼियूं जनरेशन्स। साईं वारा अञा बि ॾुखे दौर जी पैदावार। जॾहिं साइकिल, सोराब साइकिल वारो वॾी शइ हूंदो, असांजे सॼे ॻोठ में हिकिड़े माण्हू वटि वेस्पा जी मोटरसाइकिलुनि जो तारफ़ हूंदो, सरफराज़ साहिबु मोटरसाइकिल वारो, लिटरली मोटरसाइकिल वारो सरफराज़ साहिबु। इहा तमामु वॾी आइडेंटिटी। हिकिड़े डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर मां हिकिड़ो माण्हू हिकिड़ी गाॾीअ ते ईंदो, विलेज जीप ते, जेका हूंदा राड सां हलाईंदी। उहा जॾहिं गाॾी ईंदी त असां ॿार कतार ठाहे रोड ते बीहंदासीं त मोटर ॾिसंदासीं। तव्हां सोसाइटी जो गैप ॾिसो। सो ही जेतिरी वॾी बिरांग सिंध भरी आहे, मूं लाइ इहा उत्साह आहे त अॼु तव्हां जिन ट्रमेंडसली सिंध सेवरल डज़न्स ऑफ टाइम्स ग्रो कयो आहे इन सॼे अर्से। ही जिन शहरनि जा मूं नाला वरिता, इहे डेमोग्राफिकली अॼु कंहिंजा शहर आहिनि। सखर कंहिंजो आहे, मीरपुर ख़ासि कंहिंजो आहे, हैदराबाद कंहिंजो आहे, ख़ुदि कराची कंहिंजो पियो थिए, टंडो आदम, टंडो जाम, मोरो, इहे सभु शहर जिते मार्केट में तव्हांजी ॿोली ॻाल्हाइण वारा ई न हुआ, उते हिकिड़ो पूरो नओं स्टाफ क्रिएट थियो आहे। हिन ई सोसाइटी कयो आहे, हिननि ई माण्हुनि कयो आहे। अॼु यूनिवर्सिटियूं आहिनि हर ज़िले जे कैंपस में, हर ज़िले में को न को कैंपस आहे। कुझु शहरनि में 3-4 यूनिवर्सिटीज़ आहिनि, 5 यूनिवर्सिटीज़ आहिनि। मां टियों चौथों ॾींहुं सखर में हुउसि, मूं IBA अरोड़े मां त ख़ैर वेंदो बि रहंदो आहे रोज़ाना सां इंटरेक्शन करणु। मूंखे ॿुधायो वर्ल्ड क्लास यूनिवर्सिटी जे कैंपसिस जहिड़ियूं छा कहिड़ी घटि आहे हुन में स्मार्ट बोर्ड्स जेके क्लासरूम में लॻा पिया आहिनि,
जे मां 30 साल अॻु खे चाक जे बोर्ड सां कंपेयर थो कयां त 1 सदी जो जंप आहे. सो सोसाइटी असांजी इवॉल्व कयो आहे. हाणे जॾहिं एॾी वॾी रैपिड ग्रोथ थींदी, उन में जेके स्ट्रेसिस ऐं भञद्राह पैदा थींदी, उन में जेके कंपटीशन ऐं जेलसीज़ ऐं डिस्क्रिमिनेशन्स क्रिएट थींदियूं, जेके तअसुब पैदा थींदा, जेका चिकताण पैदा थींदी, उहा नेचुरल आहे. तंहिं करे इनखे सोशोलॉजिकल प्रोसेस में ॾिसणु घुरिजे, इन खां घबराइणु न घुरिजे. हा, उनखे लॻातार महिनत कजे त इहो ठीकु कीअं थिए, हिन में तवाज़ुन कीअं थिए, माण्हू इख़्तिलाफ़ रखनि त उहो फज़ीलत सां कीअं रखनि. इहा हिकिड़ी स्ट्रगल आहे जेका कुझु माण्हू सदाईं कंदा रहंदा. हाणे अचूं था, हाणे इहो सॼो बैकड्रॉप आहे जंहिंमें सोसाइटी इवॉल्व थिए थी. पोस्ट भुटो एरा तव्हांखे मिडल क्लास या इंस्टीट्यूशन्स जी फाउंडेशन थी थिए. टिपिकली तव्हांजे यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस जो नेटवर्क वधे थो. भुटे सां असां इख़्तिलाफ़ करे सघूं था, मूंखे अलाए केतिरा इख़्तिलाफ़ आहिनि, पर हिकिड़ो बेंचमार्क ज़रूरु आहे जितां खां पोइ इन जी फाउंडेशन्स पयूं. पोइ फॉर एग्ज़ाम्पल कोटा सिस्टम जे थ्रू नवां स्पेसिस क्रिएट थिया आहिनि, ऐं पोइ उनखां पोइ जेकर अॻिते हलूं था त वरी स्टेट तव्हां सां कीअं थी बिहेव करे. सिर्फ़ु 83 में घणा माण्हू जेके चवंदा आहिनि सिंधी सोसाइटी वॾेरनि जी ग़ुलाम आहे, वॾेरनि जे पेरनि में पई आहे, मां उन्हनि खां चवंदो आहियां त 88 में इन ई सिंध पीर पागारे ग़ुलाम सफ़ा जतोई ऐं महरनि जूं ज़मानतूं ज़ब्त करायूं. इहा ई सिंध हुई, इहे ई माण्हू हुया, इहे ई वीचारा सादड़ा अणपढ़ियल गोॾ पाईंदड़ माण्हू हुया. पुठियां MRD जी मूवमेंट जी हिकिड़ी हिस्ट्री हुई, पुठियां भुटे जे फांसीअ जो शॉक हुयो. त उन जे नतीजे में सोसाइटी हिकु ॿी तरह सां रिएक्ट पे कयो, ऐं पोइ उनखे पनिश करण लाइ तव्हांजे बहिराड़नि में धाड़ियल कीअं पैदा थिया, इहा का गुझी ॻाल्हि त कान्हे. अॼु बि धाड़ियल कीअं था हलनि, इहा का गुझी ॻाल्हि आहे छा? माना मां सदाईं चवंदो आहियां त कचे जे हिन इलाइक़े में पेनाडाल जी टिकी नथी मिले, रॉकेट लॉन्चर मिलनि था. उते कहिड़ी ॿनीअ में था पोखजनि, केरु ॿुधाए. सो इहे सभु इन करे फोर्सिस जी कराची जो शहरु चङो भलो सुकून वारो फज़ीलत वारो शहर हो. ठीकु आहे, शहरी माहौल में ॿियूं ख़राबियूं केतिरियूं बि हुयूं, पर जेको पोस्ट मिड 80s में असां हिते टेररिज़म जो राइज़, फुली पैटर्नाइज़्ड टेररिज़म, भला कंहिंखां ॿुधो आहे? उहा कंहिं वटि चाबी हुई जो एॾो पावरफुल टेररिज़म हिकिड़ी फ़ोन कॉल खां पोइ बंदि थी वियो, उन अॻु में न पे बंदि कराए. सो इहो सॼो ऑर्गनाइज़्ड हो. हिन सोसाइटीअ खे फ्रेगमेंट करण जे लाइ, सोसाइटीअ खे डिसऑर्डरली शेप में खणण जे लाइ इहो सॼो ऑर्गनाइज़्ड हुयो. पर उन्हनि सभिनी हालतुनि जे विचां बि सिंध जी सोसाइटी लॻातार स्ट्रगल्स में आहे. साईं खां पुछो हिननि को हिकिड़ो ॾींहुं बिना स्ट्रगल वारो मूंखे ज़िंदगी जो ॿुधाए. हिक ॿिए पुठियां मूवमेंट्स आहिनि, हिक ॿिए पुठियां मुसीबतूं, हिकिड़ो अदाब लथो न त 3-4 बीठा आहिनि तव्हांजे तरफ़. सो इहो हिकिड़ो लॻातार जो सफ़र आहे. तव्हां 40s में लैंग्वेज बचाइण लाइ मूवमेंट पे हलाई, तव्हां कराची शहर खुलिजी वियो हुनजे वापसीअ लाइ मूवमेंट पे हलाई, तव्हां अॻियां अचो 50s में तव्हां सॼो अर्सो 15 साल एंटी यूनिट मूवमेंट में बिज़ी रहिया. थोरो घणो तव्हां साहु भुटे जे दौर में खणो था, पर हुन दौर में बि सिंधी किताबनि ते पाबंदियूं, हिकिड़ा ॿिया अज़ाब ईअं न हो त उहो दौर को सफ़ा सुकून वारो दौर, ऐं हुन में सभु भलायूं पियूं. हुन दौर में चैलेंजिस वॾा, नेशनलिस्ट कारकुन सां जेको हुन दौर में जुठियूं, पुछो साईं खां दास्ता. वरी अचो पोइ ज़ाल जो दौर अचे थो, हिकिड़ो शदीद ग़मर वारो दौरु आहे असांजे लाइ. असांखे 10-15 साल पोइ थो छॾे. उतां निकिरो था, धाड़ियल तव्हांजे मथां बचियल शहरनि में टेररिज़म अची थो वञे, कालाबाग डैम अची थो वञे, तव्हांजे मथां NFC अवार्ड जो अचे थो, ग्रेटर थल कैनाल अचे थो, ॿिटो मकानी निज़ाम अचे थो, तव्हांजी लैंड अञा त 1 यूनिट जे दौर में जेका लैंड सां जुट थी आहे, तव्हांजी 1,00,000 एकड़ ज़मीन जेका मूं हिन किताब में ॾिनी आहे, उहा जेका फुरिजे थी. पोइ ॾींहुं सुख जो माण्हू खयो आहे छा हिन मुल्क में? पर इन सॼी स्ट्रगल में सोसाइटी जो कमाल ॾिसो, मां जंहिंजो क्रेडिट ॾींदो आहे न, इन सॼे ढचे में सोसाइटी बीठी, सोसाइटी उसरी, सोसाइटी विढ़ी, सोसाइटी ग्रो पई करे. तव्हां हिन सोसाइटीअ जे एॾी वॾी तवानाईअ खे जस ॾियो. हीउ कराची शहर, शिजा साहिबु हिते पुराणनि रहंदड़नि मां आहे, भाया आसिफ़ बि पुराणो हूंदो, कुझु ॿिया दोस्त हिते घणा अगाटा रहनि था. पुछो 25 साल अॻु हिन प्रेस क्लब में तव्हां घणा माण्हू अंदरि अची सघंदा, तव्हांजे आर्ट्स काउंसिल में घणा माण्हू वञी सघंदा. साईं खां ॿार जो पुछी वठो, साम्हूं वेठा. इहो सॼो स्ट्रगल्स जी लॻातार अणथक जिदोजहदुनि जो समर आहे,
उहो फुड़ो आहे जीअं ग्लेशियर मां नदियूं ठहंदियूं न, हिकिड़ो फुड़ो हुतां पियो लहे, हिकिड़ो हितां पियो लहे, हिकिड़ो हितां पियो लहे। असां त हिते था दरिया ॾिसूं न 10 किलोमीटर वेकिरो। तव्हां खंजराब खां ॾिसो न त दरिया कीअं ठहंदो आहे, तव्हां गिलगित खां ॾिसो न हेतिरियूं नाली थी लहे, हज़ारे नालियूं थियूं लहनि। जंहिंखां पोइ हेतिरी इंडस्ट्री ठहे पोइ जीअं लहे थी ट्रिब्यूटरीज़ ऐं पोइ किथे अची रोज़गार जो दरिया थो ठहे। सोसाइटियूं ईअं आहिनि, मुतहरिक आहिनि, विख ते ॾींहं राति जे बुनियाद ते कुझु न कुझु कनि थियूं। पर जीअं त असां वॾनि लकान खां सवाइ एवोल्यूशन जे प्रोसेस जा हिरा कंदा आहियूं, असां सम्झो त सोसाइटी त पोइ पई आहे, करे त कुझु ई कोन थी। माण्हू ॾिसो था बेकार आहिनि, असांजा सफ़ारती। छो त असां जीअं कंहिं माण्हूअ जो तव्हां रोज़ जंहिंसां मिलंदा न, उनजी शिकिल ऐं मुहांरे जी तब्दीली जो तव्हांखे अहसासु कोन थींदो। जंहिंखां 20 साल पोइ मिलंदा हुआ ॾिसां, अड़े इहो तोखे छा थियो, तुंहिंजी शिकिल मटिजी वई, शिकिलूं जी गोड़ी मटी आहे 20 साल। पर मां जो रोज़ थो मिलां त तव्हांखे लॻे ई नथो त मां मटियो आहियां। फितरत आहे, नेचर आहे। छो त तव्हां मुंहिंजे मिलीमीटर ग्रोथ खे मॉनिटर थोरे कया। तव्हांजो ॿारु तव्हांजे हरो जॾहिं वॾो थींदो आहे, तव्हांखे ख़बर पवंदी आहे सर कीअं वॾो थी वियो। उहो तव्हांजो परे जो माइट जी हो चवंदो, अड़े इहो वॾो थी वियो आहे तुंहिंजी छोकिरी, मां हेॾी वॾी थी वई आहे, चवंदा आहिनि न। तव्हां जीअं त इवोल्यूशन जे प्रोसेस सां गॾु हलंदो त तव्हांखे चेंज नज़र न ईंदी। तव्हां ट्रेन जे अंदरि हूंदा, तव्हांखे स्पीड महसूसु न थींदी। तव्हां जहाज़ जे अंदरि वेठा हूंदा, तव्हांखे 800 किलोमीटर जे जहाज़ जी रफ़्तार महसूसु न थींदी, छो त तव्हां प्रोसेस जो पार्ट आहे। सो जॾहिं जेके माण्हू प्रोसेसिंग चेंज जो पार्ट हूंदा आहिनि, उहे ऑफन टाइम फ्रस्ट्रेशन जो शिकार थींदा, नेचुरल आहे। पर तव्हां सोसाइटीअ खे कॾहिं 80, 90, 2010, 2020 जे ब्रैकेट्स में ॾिसणु शुरू कयो, पोइ 4-5 इंडिकेटर खणो, तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थींदो। पोइ तव्हांखे लॻंदो आहे यार, मूं चयो न 25 साल अॻु जो प्रेस क्लब में आवां घणा, ईअं मापियो। पोइ तव्हांखे अंदाज़ो थियो इंग्लिश मीडिया में भला घणा हुया, उर्दू मीडिया में भला घणा हुया, वकीलनि में केतिरा, 20 साल जो बेंच मार्क थियो। पोइ तव्हां चवंदा यार सोसाइटी ॾाढो अॻियां निकिती, माण्हू तमामु घणा अॻियां आहिनि। सो इन सॼे प्रोसेस में सोसाइटी ज़बरदस्त एनर्जी ऐं तारुक सां हीअ सोसाइटी चेरी। तव्हां हिन सोसाइटीअ जे मथां ॾमर त गणियो, तव्हांखे ख़तमु करण लाइ छा न कयो अथनि। कहिड़ी बलाए जेका धरतीअ ते रेड़ियूं पाईंदी हुजे तव्हां ते न बची वई आहे, हर तरह जो। स्टिल तव्हां सोसाइटी, तव्हांजा ॿार हाणे फॉरेन में था घणनि जा पढ़नि, तव्हांजा हज़ारनि में नौजवान अथव जेके ॿार आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां, मां इस्लामाबाद 15 साल खां रहां पियो, कंहिंखे एतबार न ईंदो, इस्लामाबाद शहर में 6 खां 7 हज़ार सिंधी शागिर्द आहे, 6 to 7,000। हिन साल जेका पुठियां साल सेंसस थी आहे, इस्लामाबाद शहर में सिंधी ॻाल्हाइण जो अघु 21,000 आहे। ऐं उहो इहो शहर आहे, अञा हुन में पसगिरदाई। मां 2003 में पहिरियों इस्लामाबाद जॉब कंदुसि, 2001 में। ट्रस्ट में मूंखे 5 माण्हू न मिलंदा, मां ऐं गुलमस्तोई साहिबु हूंदा हुआसीं, असां वेठा कचहरी पाण में कयूं, पोइ टियों मिलंदो हो त सोचींदासीं कहिड़ो भला रोटी आहे। पर हाणे ख़ैर खां एतिरा माण्हू सेम इज़ विन कराए। हाणे तव्हांखे न्यूयॉर्क में, न्यू जर्सी में वधीक मिलंदा, तव्हांखे लंडन में, बर्मिंघम में, ब्रेडफोर्ड में मिलंदा, तव्हांखे ऑस्ट्रेलिया में अंजुमनूं ठाहे वेठा आहिनि पंहिंजो, तव्हांखे न्यूज़ीलैंड में इंटरनेशनल जॉब्स में। मां तव्हांखे ॿुधायां त मां जॾहिं NGO सेक्टर जे इंटरनेशनल जॉब्स में वियुसि, त उन वक़्तु हिकु को माण्हू असां मां हो जेको इंटरनेशनल पोज़ीशन्स ते नंढी या वॾीअ ते हुयो। हींअर जेके ॿाहिरि सिंधी रहनि था, उन्हनि पंहिंजो हिकिड़ो WhatsApp ग्रुप ठाहियो आहे। 6 महीना अॻु हुन में 60-70 माण्हू हुआ जेके कंहिं डिफरेंट पोज़ीशन्स ते। NGO साइज़ सेक्टर इख़्तिलाफ़ करे सघूं था, पर मां ॻाल्हि कयां थो सोसाइटी जी ग्रोथ आहे न, वेठा आहिनि न इंटरनेशनल इदारनि में माण्हू। तंहिं करे सोसाइटी में के ॻाल्हियूं ॾाढियूं शानदार आहिनि। सोसाइटी खां मजमूई तौर मूंखे मायूस थियण जो सबबु कोन थो नज़र अचे, ऑनेस्टली स्पीकिंग। हाणे इन ई सोसाइटीअ जे हील्स ते हले थी पॉलिटिक्स, इन ई सोशल कल्चर्स जे अंदरि पॉलिटिक्स इवॉल्व थींदी आहे। पॉलिटिक्स का डिटेच त कोन्हे। जेके जदोजहदियूं आहिनि, अॼु तव्हांखे जेकर हर पार्टी में 10 ग्रुप नज़र अचनि था, हूंदा के ठहिराए विया हूंदा, के उसूली बुनियादनि ते थिया हूंदा, पर तव्हां रुॻो ॿिनि शयुनि खे तव्हां क्रेडिट कयो। मिसाल हिकिड़ो था चऊं, मां हिकिड़ी पार्टी जो एग्ज़ाम्पल थो ॾियां, न त को मुंहिंजो हुन पार्टीअ सां तालुक़ु या मां हुनखे प्रोमोट थो कयां। साईं जीअमसद जी सालगिरह थींदी आहे, 7 लाइ 8 जलसा थींदा आहिनि, सभु भर में हिक ॿिए जे शामियान आणी वेठा आहिनि। कारकुन हिन जी तकरीर ॿुधी हुनजे जलसे में वेंदा आहिनि, हुतां उथी हुन में वेंदा आहिनि, हुतां उथी हुन में वेंदा आहिनि, निकिरण महिल हिक ॿिए सां बाक़ी पाईंदा आहिनि, शामियो सभु करे समूरनि इख़्तिलाफ़नि, समूरनि धड़ेबाज़ियुनि जे बावजूदि हिकिड़नि पर जलसो त कनि था।
वरी हुन पार्टीअ सां इख़्तिलाफ़ या ही जेका कुझु इशूज़ ते तव्हां यूनिटी ऐं कन्वर्जेंस ॾिसो। तव्हां कालाबाग डैम सुभाणे ठहिण जो ऐलान थिए, सभु पार्टियूं नज़रियो कड़ो बि हुजनि, मंशूर कड़ो बि हुजनि, गिरोह कड़ो बि हुजनि, अॻवान कड़ो बि हुजनि, हीअ चूरा न खपे। पोइ हिननि मां आहे जेको चए था भुटे सां इख़्तिलाफ़ आहे, चङो जो फांसी ॾिनसि। न, भुटे सां इख़्तिलाफ़ ते थी सघनि था, चयो माण्हू चवंदा असां न वणंदो, केरु बि न चवंदो त हिनखे फांसी ॾेई चङो कयो, असांजो नुक़सानु कयो। बुनियादी सुवालनि ते सिंध जे वजूद ते, सिंध जी जोग्राफी ते मूंखे का धुर ॿुधायो जेका चए हासीं सिंध खे भली टे समय विरायो कर, जहिड़ी ॻाल्हि कोन हुई। भली नज़रियो कड़ो बि ॾिस सिंध जी जोग्राफिक इंटेग्रिटी ते, इन्हनि बुनियादी सुवालनि ते सिंध हिकु थी वञे। ही सिंधू दरिया जे मामले ते सिंध ईअं हिकु थी वञे, ही जेतिरा माण्हू हिन मूवमेंट मां कयो, हिननि जो सेंसस हिननि मां घणनि वटि 1.5 एकड़ ज़मीन हुजे मूंखे ॾेखारियो तव्हांखे। ये सिंध जे उन वतन जी पाणीअ जे हक़ जे लाइ ॿार निकिता बीठा, हिकु ज़मींदार थोरी आहे, ज़मींदार त घर वेठा एयर कंडीशन्स में। त इहा सोसाइटीअ जो सॼो तहरीक नेशनल राइट्स ते कन्वर्जेंस उहा हुई जेका तव्हांखे पाणीअ जे हिन नए मूवमेंट जे रद्द अमल में, वाहन वारे मामले ते, चोलिस्तान जे मामले ते, कारपोरेट फार्मिंग जे मामले ते, जेको तव्हांखे गैर मामूली एको थो नज़र अचे, इहो 50s, 60s, 70s, 80s जे दौर में जिन माण्हुनि सियासी ऐं फ़िक्री पोरिया कया आहिनि, उन जो सवाल आहे। हीअ जेका तव्हां असां सभु हिन शहर जे हिन सेंट्रल प्लेस ते हिकु टेबल जे आॾो वेठा आहियूं, इहो हिननि जे जनरेशन जे दौर जे पोरे जो सवाल आहे। जो अॼु असां हिते पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हायूं था, लिखूं था, तव्हां वटि 7-8 त सिंधी चैनल आहिनि, 15-20 त तव्हां वटि सिंधी जहिड़ा बि आहिनि। को दौर हुयो जो रोशन तारा प्रोग्राम ॿारनि जो बंदि थियो, त बुख हड़तालूं थियूं, त 30 मिंटनि जो रोशन तारा प्रोग्राम रुॻो बहाल करे, त साईं ईअं शुजात आहे। हिते ई प्रेस क्लब जे साम्हूं मुज़ाहिरा थींदा सॼी सिंध में, त रोशन तारा प्रोग्राम ॿारनि जो हिकिड़ो सिंधी प्रोग्राम PTV ते आला हाकिम जो, इहो असांखे बहाल करे जो, अधु कलाक जो ख़ैरात ॾींदी PTV असांखे सिंधी प्रोग्राम जी। अॼु तव्हां 6-7 चैनल आहिनि, क्वालिटी ते वेही सॼो ॾींहुं ॻाल्हाए सघूं था, उन्हनि में 1000 ख़राबियूं हूंदियूं। अॼु तव्हां गूगल ते आहियो, अॼु तव्हांजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा समूरा सॉफ्टवेयर तव्हांखे सर्च जी फैसिलिटी ॾियनि पिया था। उहा ॿोली जंहिंखे असांखे डपु हो त बचंदी कीअं, जिते पंफलेट लिखी विराया वेंदा साईं वारनि जे दौर में, त सिंधीअ में वोटर लिस्टूं ठाहियो मूवमेंट हली न साईं, वोटर लिस्टूं सिंधीअ में ठाहिण जे डिमांड ते मूवमेंट सॼियूं, ऐं माण्हुनि जेल कटिया। पंफलेट निकितो 6 महीना टीप, ॿोलीअ जे वोटर लिस्टुनि जे लाइ पंफलेट लिखी 6 महीना टीप, 10 कोड़ा बोनस में चायात कंदे। उन्हनि एवल्यूशन्स मां सोसाइटी अॼु तव्हां किथे बीठा आहियो? तव्हां मूंखे ॿुधायो, जदीद तरीन टेक्नोलॉजी सां तव्हांजी लैंग्वेज कनेक्टेड आहे। माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग त वञी ॾिसी अचो, हिकु भेरो टाइम कढी, कमाल जो कमु पियो थियो सिंधी लैंग्वेज जे फ्यूचर जे हवाले सां। वॉइस ऑफ अमेरिका असांजे वारा सिंधीअ में आणे विया। इहे सभु शयूं गैर मामूली नंढियूं शयूं न आहिनि। सो सोसाइटी मां मायूस थियण बजाए हिन सोसाइटीअ खे जस ॾियो। जेतिरियूं बि कमज़ोरियूं अथसि, जीअं घर में पंहिंजे ॿार जूं घटितायूं उनायूं दरगुज़र कंदा आहियो न, छो त हुनमें के 2-4 चङायूं त ॾिसंदा हूंदा न, सोसाइटियूं बि ईअं थींदियूं। हीअ जेको हाणे मां वाइंड अप करे हिनखे, हीअ मूं कंटेक्स हिन लाइ पियो ॿुधायो जो इहो एक्सप्लेन थो करे हिन फिनामिना खे, दैट कन्वर्जेंस हुन जी हिकिड़ी तव्हांखे जेके बबरलो जी शिकिल में नज़र थी अचे, ही उन जे पुठियां इहो पूरो कैनवस आहे। बबरलो आइसोलेटेड इंसिडेंट थोरी आहे, पोइ राति विच में हिकु मलाइक अची थोरी करे विया। इहो उन लॉन्ग हर अचीवमेंट उन सॼे प्रोसेस जे हिस्टोरिकल प्रोसेस जी कंटिन्यूटी आहे, न या फुल स्टॉप आहे, न या कामा आहे। इहो हिकिड़ो वाक़िअनि जे तसलसल में हिकिड़ो तव्हांजी मूवमेंट आहे। तव्हां अहिड़ी मूवमेंट तव्हां न विसारिजो त बीठो मिकानी निज़ाम इन्हनि माण्हुनि ईअं ई तरीक़ हलाए रद्द करायो। तव्हां जाड़नि बेटनि जी 2 भेरा नीलामी रोकराई आहे सिंध जे माण्हुनि। इन्हनि ई माण्हुनि इन्हनि मूवमेंट्स मां तव्हां पंहिंजी ॿोली बचाई आहे। इन्हनि ई हालतुनि में तव्हां पंहिंजा शहर बचाया आहिनि। इन्हनि ई हालतुनि में सो रुॻो नाकामियूं थोरी आहिनि असांजे खाते में, असांजे खाते में ज़बरदस्त कामयाबियूं आहिनि। सो ही जॾहिं पाणी वारी मूवमेंट हले थी, मूंखे यादि आहे त गुज़िरियल साल अगस्त में जॾहिं इहो पहिरीं मीटिंग जा मिनट्स कंहिं नेक बाने असांखे मूंखे मोकिले ॾिना, जॾहिं मूं हुनखे ॿाहिरि आंदो, मूं शुरू में जॾहिं पहिरियों आर्टिकल लिखियो त कंहिं माण्हू चयो यार अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो थो करे, अलाए छा जा मिनट्स, छा जी ॻाल्हि, छा जा कैनाल केरु थो खोले।
इहा ॻाल्हि आहे जन मूं पहिरियों आर्टिकल लिखियो आहे पंहिंजा सेप्टेंबर या अक्टूबर जी आहे शुरूआत जी डान में बि लिखियो ऐं पोइ विदिन 5 to 6 months जे सोसाइटीअ उभार ॾेखारियो आहे मुंहिंजो त तमामु नंढड़ो डाट जेतिरो कंट्रीब्यूशन आहे मां त इन जस जो बि मुस्तक़ पाण खे नथो सम्झां जीअं सोसाइटी पेरनि ते उथी बीठी आहे इहा का घटि ॻाल्हि थो रही हुई जेको बबलो ते अची कन्वर्जेंस थिए थी ऐं उन में बि मां वरी बि नथो चवां वकील दोस्तनि जो पंहिंजो शानदार किरदारु हो ऐं उहो असांजे हिस्टोरिकल प्रोसेस जी हिकिड़ी वरी विरांग आहे उनजे पुठियां इहो सॼो पॉलिटिकल पार्टियुनि जो पोरियो जंहिं एतिरो माण्हुनि खे मोबिलाइज़ करे छॾियो ख़ुदि वकीलनि जे अंदरि जेके माण्हू हिननि सुवालनि ते गॾु थिया उहे माण्हू हुआ जेके कंहिं पॉलिटिकल प्रोसेस मां उसिरियल हुया और रुॻो प्रोफेशनल वकील कोन आहे जेके केस खणंदा ऐं फियूं वठी घर हलाईंदा उहे सोसाइटी सां कमिटेड पॉलिटिकल वर्कर बि हुया जंहिंजे करे हुननि खे अंदरि में फीलिंग हुई त हीअ असां हिन जे ख़िलाफ़ु उथी वियूं न त चवण खां चई पिए सघिया मुंहिंजो कमु कोर्ट साहिल वकील पुलिस मुंहिंजो छा तव्हांजी पाण ॼाणो इहा सोसाइटी सां हुनजी कमिटमेंट इहो उहो मिडल क्लास हो जंहिंजी अवाइली फाउंडेशन जेकर मां पोस्ट भुट्टो एरिया खे बेंचमार्क करियां उतां थिए थी तव्हांजा कॉलेज तव्हांजा लॉ कॉलेज या सियासी रिवाज थियनि था उहा पोइ हिकिड़ी जनरेशन पोइ ॿी जनरेशन पोइ उहा पॉलिटिकल प्रोसेस जी थियल जनरेशन इन्हनि शोबनि में पेर थी रखे ऐं पोइ उहा सोसाइटी सां कमिटेड थी ॿी थी रहे ऐं हिकिड़ी स्टेज अचे थी जो हिन मामले में तव्हांखे हुनजो लीडरशिप रोल नज़र आहे हाणे इहा हेल्दी टर्निंग पॉइंट बि आहे कुझु दोस्तनि खे उहा अणवणंदड़ बि लॻे थी कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त पॉलिटिकल प्रोसेस ऐं अॻुवा थी वियो मां निहायत एतिराम सां सम्झां थो त को बि प्रोसेस ॿिए प्रोसेस खे अॻुवा नथो करे सघे इहो एॾो आसान न हूंदो आहे त साईं वकीलनि खे हिकिड़ी फ़ोन आई ॿिए ॾींहुं हू आया उनजे करे सभु माण्हू होॾां हलिया विया ऐं सॼी मूवमेंट हाईजेक थी वई ईअं थोरे ई आहे ईअं न थींदो आहे इहे इवोल्यूशन जा प्रोसेस आहिनि जंहिंजे करे माण्हू उते पहुचनि था तव्हां हिनखे हीअं ॾिसो टियों ॾींहुं जुंगशाई में परीअ साहिब जी वरसी थी आहे 6-7 वरसी हूंदी बि आहियां 7वीं वरसी सो जुंगशाई जिते पलीअ साहिब रखियल आहे मेन स्ट्रीम खां बि ॿाहिरि आहे पलीअ साहिब सां इख़्तिलाफ़ सभु करे सघूं था अहिड़ी ॻाल्हि कान्हे लीडर ऐं पार्टियुनि सां हमेशह इख़्तिलाफ़ थी सघंदा तस्वीरूं मूं ॾिठियूं आहिनि मां त रोड में पहिरीं कमिटेड होसि न त मां जेकर हुन में बि वञा हेॾो वॾो हुजूम औरतुनि जो तव्हां अॼु बि उहा सिंधियाणी जी मूवमेंट जंहिंखे मतिलबु पलीअ साहिब त हलियो वियो न भला पर उहो जेको सोसाइटी में एनर्जी इंड्यूस्ड आहे उहा हले पई थी न उन्हनि में बि ग्रुप हूंदा ख़ैर अहिड़ी ॻाल्हि आहे भली हुजनि जीअं मूं चयो पिया न जीअं सॼी सालगिरह ते 7 जलसा गॾु थियनि था माण्हू कनि था न उन ई अंदि हिकिड़े हंधि पिंडाल में 7 जलसा करे शाम जो हर को कलंदो ॻाल्हाईंदो घर हलियो थो वञे न को हू मज़हबी धुरनि वांगुरु हिक ॿिए खे फतवाऊं हलो ठीकु आहे इख़्तिलाफ़ कंदा हूंदा पर कनि था न गॾु बीहनि था न इहा पॉलिटिकल तरबियत जो हिसो आहे हीअ जेको माण्हुनि जी हिते कन्वर्जेंस थी उनजे पुठियां बि जेको दहाकनि जो पॉलिटिकल पोरियो आहे उहो त माण्हुनि खे बबलो ते छिके अचे हा वकीलनि जी स्ट्रेंथ छा हुई त हूअं जेकर हिकिड़ी धुर सॾु ॾिए त ॿी धुर असां वटि थोरो इहो प्रॉब्लम त आहे न त न साईं हाणे अमानुल्लाह साहिब जो सॾु मुंहिंजो छा वञे पर साल मुंहिंजे सॾ ते थोरी आहे पतो जे सॾ ते बि ऐं सियासी सॾ ते बि आहे पोइ अमानुल्लाह साहिब पंहिंजो जलसो करे पोइ मां वेंदुसि मूंखे 3 नंबर ते तक़रीर कराईंदो पाण आख़िर में कंदो मूंखे छा मिलंदो फोटो संदसि अचे नालो संदसि अचे पोइ मां हुन में छो इहे आहिनि अनाऊं इहे अनाऊं आहिनि ऐं इहे बि जीअं मुंहिंजी ॻाल्हि कई त हिकिड़ी पोलराइज़्ड सोसाइटीज़ जूं रियलिटीज़ आहिनि त वकीलनि जे सूरत में एडवांटेज हो त उहे हिकिड़ो पॉइंट ऑफ कन्वर्जेंस थी विया जंहिंमें को ॿियो डिवाइडेड हाउस कोन माण्हू जेके हिन सॼे ओभर में हुआ ऐं उन ओभर जे दौरान 6 महीननि दौरान सियासी पार्टियुनि ॾींहुं राति पोरियो करे माण्हू मोबिलाइज़ कया उहे आया बबर ज़हन में रखिजो वकील दोस्तनि जे काल ते जेको माण्हू सॼी सिंध मां निकितो आहे ऐं उते पहुतो आहे उहो पुठियां 6-7 महीना सियासी पार्टियुनि जे पोरे जे करे मोबिलाइज़ड हुयो ऐं उनखे हिकिड़ी काल नज़र अचे थी हू चवनि था त यार ही डिसाइसिव प्लेस आहे ही दंग आहे मां जलसा बि कया मुज़ाहिरा बि कया पंफलेट बि लिखिया आहिनि मज़मून बि लिखिया आहिनि सिंधी चैनल्स बि रेडियो वाकियो कया पर हाणे नेक्स्ट स्टेप हीअ आहे जेको माण्हू चयो त ठीकु आहे अचो त मेन रोड था बंदि करियूं पोइ ॾिसूं था किथे जी ॻाल्हि पहुचे छा वकील हुजण जे करे सियासी कारकुन ते अताब बि वॾो आहे सच पुछो त हिन दौर में जेको सियासी वर्कर जहिड़ो बि आहे तव्हां हुनखे छा बि चओ
हिन ॾहका जे दौर में जेको प्रेस क्लब ते रस्ते ते जेको निकिरे थो उनखे सलाम करे, हीउ मज़ाक न आहे। जंहिं दौर में ही असां ॾिसूं था टके जी सहप कान्हे हाणे हिन सिस्टम वटि, का बर्दाश्त कान्हे हिननि वटि। इहो जेको ग़रीब जो ॿारु निकिरे थो उनखां जी पुछो त घणा ॾींहं पुलिस पुठियांसि, केस मथां घणा अथसि, पुठियां को संभालारो अथसि या कोन्हेसि। इन्हनि हालतुनि में जेको पॉलिटिकल वर्कर स्ट्रगल थो करे, उहो अबोझ हूंदो, उहो सादो हूंदो, उहो उनखे अंग्रेज़ी न ईंदी हूंदी, उहो पढ़ियल शायदि घटि हुजे, पर हू पंहिंजी इन ॻाल्हि में ॾाढो चिटो आहे त सिंध जे पाणीअ ते हू निकिरी थो अचे। सो इन सॼे प्रोसेस जो सॼो पॉलिटिकली मोबिलाइज़ वर्कर उते गॾु थियो आहे। उनखे हिकिड़ी लीडरशिप नज़र आई आहे। उन जे नतीजे में जो स्टेट लाइ प्रॉब्लम हो त वकील प्रोफेशनली एॾा कनेक्टेड आहिनि जो एतिरो आसान न हो त उन्हनि ते एॾो वॾो एक्शन खणी सघनि। शायदि पॉलिटिकल पार्टीअ जे माण्हुनि खे कुटण वञा सवलो आहे, थोरो हेॾा हिकिड़ी डेटरेंस हुई। ऐं जॾहिं हीउ धरणो हलियो पिए त मुंहिंजा जेके ज़ाती दोस्त मुख़्तलिफ़ सूबनि में जेके वकील आहिनि, मां मुख़्तलिफ़ अहिड़नि प्लेटफॉर्म ते आहियां जिते उहे कंहिं बोर्ड जा मेंबर आहिनि, कंहिं कमेटी जा मेंबर आहिनि, त उहे प्राउडली ग्रुपनि ते लिखनि पिया त असांजे वकीलनि सिंध जे मामले ते उते हेॾो वॾो धरणो कयो। उहे पंजाबी बि हुआ, उहे पठाण बि हुआ, उहे उते मूंखे मैसेज उन्हनि ते नज़र ईंदा त नाम लायर्स ऑफ सिंध, इहो हिकिड़े पठाण दोस्त हुन ग्रुप हिकिड़े ते लिखियो त हुननि खे हिकिड़ो नेशन वाइड पुठियां हिकिड़ी स्ट्रेंथ मौजूद हुई ऐं उहो पंहिंजो बीह रहिया। उहा हिकिड़ी हिस्ट्री जी टर्निंग पॉइंट हुई। हाणे जेकर उन्हनि खे मां कंहिं मयारूं ॾियण बजाए उन्हनि सां वॾा लेखा वेही करण बजाए त हीअं छो न कयो आहे, हूअं छो न कयो आहे, हीअ बि कयो आहे, हू बि कयो आहे, मां पाण वञी कयां भला। जो सभ खां सुठो तरीक़ो इहो आहे। जेकर असांजे वारनि का शइ सुठी न कई आहे त मां उन्हनि खे मयारूं छो ॾियां, मां वञी निकिरी उहा शइ करे अचां भला। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको स्ट्रगल में हुननि जो रोल आहे, इहो हिकिड़ो तव्हांजो इनलाइटेंड ऐं सोसाइटी सां कमिटेड ऐं कनेक्टेड जेको मिडल क्लास पुठियनि 30-40-50 सालनि में इवॉल्व थियो आहे, उन जी मैनिफेस्टेशन आहे। हीउ जेको सिंधी मीडिया में सिंध जे इशूज़ ते हेॾो वॾो मोमेंटम जनरेट थींदो आहे, सिंधी साफ़ी उहो त हिनखे ईअं ऑन करे बीहंदो आहे जो प्रोफेशनल जर्नलिज़म खां बि विखूं ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। उहो छो हूंदो आहे? उहो सॼो लोअर क्लास ऐं मिडल क्लास हो जेको सोसाइटी सां कमिटमेंट जे पॉलिटिकल प्रोसेस मां निकिरी इन सेक्टर में आयो, तंहिंजे करे अहिड़ो आहे। अदरवाइज़ हुनजो कमु हो ख़बर ठाहिणु, घर हलियो वञे, हुनजो छा वञे सोसाइटी सां। बम हुआ, टिनि खे लठियूं लॻियूं, 4 जेल में विया, ख़तमु। पर जंहिं तरह पोइ डेस्क ते वेठो कवरेज ॾिए, जंहिं तरह रिपोर्टिंग में वेठो कवरेज ॾिए, जंहिं तरह हिन क़िस्म जा डिबेट्स थो कन्वीन करे, छो थो करे? हीउ उहो इवॉल्व थियल मिडिल क्लास आहे जेको सोसाइटी सां कमिटेड आहे। इहो मिडिल क्लास समूरनि ख़राबियुनि जे बावजूदि सोसाइटी जी इंजण आहे। इंजणियूं धुआं बि कढंदियूं, इंजणियूं गोड़ बि कंदियूं। सो घणनि माण्हुनि जिन जो ख़्यालु आहे साईं मिडिल क्लास मौक़े परस्त थींदो आहे, जंहिं वटि मौक़ा हूंदा उहे मौक़े परस्त थींदो, ॿियो केरु थींदो भला? हारी वीचारो मिसकिन कहिड़ी मौक़े परस्ती करे। उहो जेको करोड़पति आहे उहो मौक़े परस्तीअ जे महराज ते पुॼी चुको, उहो बि हाणे तव्हां सां जहिड़े में कोन्हे। ही क्लास कम्पीट थो करे अगेंस्ट लिमिटेड अपॉर्चुनिटीज़ एंड रिसोर्सिस जी। इहा ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे। तंहिं करे उहो जेलस पाए, तंहिं करे उहो हिक ॿिए जा पेर बि कढे थो, तंहिं करे उहो हिक ॿिए सां विड़े बि थो, उगरो बि ॻाल्हाए थो, ॾुखियो बि ॻाल्हाए थो, मयारूं बि ॾिए थो, महिणा बि ॾिए थो, फतवाऊं बि ॾिए थो। इहो इन करे जो हुनजो स्ट्रक्चर फैब्रिक ई ईअं आहे, दुनिया सॼे में ईअं हूंदो आहे, हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे? सो इहो चवणु त मिडिल क्लास मौक़े परस्त आहे, यस मौक़े परस्त हूंदो, तव्हांखे कंहिं चयो आहे त न हूंदो। मिडिल क्लास को हिकु यूनिफॉर्म या हिकु होमोजीनियस स्ट्रक्चर जो नालो थोरी आहे। मिडिल क्लास त हज़ारे वेव्स आहिनि, कंहिंजो मोह हेॾा आहे, कंहिंजो मोह होॾा आहे। पोइ हुन में ऑर्गेनाइज़ेशन्स क्रिएट थियनि, कॾहिं सिगा ठहंदी, कॾहिं वकील एसोसिएशन ठहंदी, कॾहिं मीडिया एसोसिएशन ठहंदी। उहे पोइ शेपअप था थियनि, उहे स्ट्रीम्स था जनरेट थियनि। तंहिं करे मिडिल क्लास जे कमज़ोरियुनि या उहे रिश्वतूं वठंदा आहिनि, हा वठंदा आहिनि, पर सरकार जे अंदरि जेकर उहे वेठा आहिनि त फ़ैसिला त CCI में उतां थींदा न। हाणे मूंखे इहे सभु न वणंदा हुजनि, पर फ़ैसिलो कराइण जी पावर उन्हनि वटि आहे। घणा माण्हू चवंदा साईं हिननि सां फलाणे फोटू छो कढायो? हा, हुनखां ज़मीन जो जिरेब वठे पोइ एतिराज़ आहे, पोइ ठीकु आहे, ज़ाती फ़ाइदो वठी पोइ हिते हटी वञे पोइ फ़ाइदो आहे। हाणे मां शुजा कुरैशी खे चवां थी फलाणे मिनिस्टर सां बीठो विकाम थी, ऐं हुनजो कमु आहे, उहो सहाफ़ी आहे, उहो बीहंदो न हुन सां, हुन त चांहि बि पीअंदो। तंहिं करे इहे जेके असां वटि लाइनूं ड्रा करे हिक ॿिए खे इन क़िस्म जो तरह तरह जूं शयूं थियूं लिखजनि।
सोशल मीडिया हिकिड़ो वॾो ओपन प्लेटफॉर्म बि आहे, उन में केसियूं वॾियूं शानदार आहिनि, तंहिंजे करे इहा सडन ओपननेस आहे, उन में केसियूं ठीकु न आहिनि, आसे आसे हिकु डायरेक्शन अख़्तियार करे वञो। उन खां पोइ मां ख़ुदि पंहिंजी हिकिड़ी स्टेज ते मायूसी मां सोशल मीडिया यूज़ करणु छॾे ॾिनी, जो असांखां इहो रोज़मरह जूं इन क़िस्म जूं उहे शयूं न पई बर्दाश्त थियूं। कुझु यार आउं कमु करे आहियां, पोइ मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो मां सोशल मीडिया यूज़ कंदुसि, कंहिंखे का बि वणंदी न ॾींदुसि। उन उसूल ते मां कारबंद आहियां, मां पंहिंजो टाइम ई तवानाई पंहिंजे लिखण जे कम ते ॾींदो आहियां, का शइ लिखी छॾींदो आहियां, मूंखे नथो यादि अचे मूं पुठियां मुड़ी करे हुन ते कमेंट्स पढ़िया हुजनि, जंहिंखे जेको का भला लिखे भई, या जेको पंहिंजे भित ते वञी लिखे मुंहिंजे लाइ वञी लिखे। मूंखे किन माण्हुनि फोटो कढी मोकिलिया ते फलाणो हीअं लिखंदो आहे, फलाणो लिखंदो आहे, मुंहिंजो मां पढ़ंदो न आहियां। हरू भरू मुंहिंजो वक़्तु जेकर मां जवाब ई हिन में ॾियण में हली वञा, पोइ हीउ नंढो कमु जेको मूं पूरो कयो आहे इहो मूंखां कोन्ह थियो, सिधी सी ॻाल्हि आहे। सो मां हिन ॻाल्हि ते अची कल्मिनेट कयां, सारी ॻाल्हि थोरी डिघी करे वियुसि, मुंहिंजो ख़्यालु हो त 15-20 मिंटनि में पूरी कंदुसि, पर थोरी डिघी थी, त फाइनली मां सम्झां थो त बबलो इंसिडेंट हिकिड़ी इंस्पायरेशन हुई, हिस्टोरिकल प्रोसेस जो नतीजो, उहो को आख़िरी मोर्चो ऐं मरहलो कोन हो जंहिंखां पोइ का फुल स्टॉप अची वई आहे। उन जूं कमज़ोरियूं एनालिसिस में कढी सघनि थियूं, उन जूं चङायूं कसां ते वेही ॻाल्हाए सघनि था, मयारूं बि भली हिननि खे ॾिजनि, पर इहो हिस्ट्रीअ जो प्रोसेस हो। जेका शइ हिननि में घटि हुई, जे मुंहिंजी तमन्ना आहे त पोइ मां अची उनखे पूरी कयां, हिननि खे वधीक आज़माइश में न विझां। जेकर हिननि भितर न आयो आहे, मां अची ॻोल्हे खणी बीह रहां, मूंखे कंहिं ज़रियो आहे, मां बंदूक खणी हलियो वञा साॻे चौराहे ते, मूंखे केरु थो चवे। सो हिन हिस्ट्रीअ जे इवोल्यूशन जे प्रोसेस में इहे शयूं इंस्पायरेशन आहिनि। हिन स्ट्रगल जे नतीजे में CCI जो इहो फ़ैसिलो वॾी हद ताईं ब्लॉक थी वियो आहे। इन खां अॻु इहो बि न विसारिजो त इन ई स्ट्रगल जे नतीजे में इर्सा जे एक्ट जी अमेंडमेंट बि रुकिजी चुकी, इहा बि हिकिड़ी वॾी अचीवमेंट हुई। कुझु दोस्त बाद में आया, असां पुठियां मूं ॻाल्हि पे कई, हिन सोसाइटीअ समूरनि कमज़ोरियुनि जे बावजूदि पुठियनि 60-70 सालनि में तमामु वॾियूं हासिलातूं कयूं। कालाबाग डैम इन ई सोसाइटीअ रोकायो आहे, जड़े बाल में आहे, जड़े बाल में आहे। NFC जो शेयर जेको 18 अमेंडमेंट हुई, उहो को ख़्वाब नाज़ुल कोन्ह थियो हो हिननि सियासतदाननि ते, हिननि माण्हुनि जो पोरियो हुयो, ॿोली बची पई आहे, हेॾो एडवांसमेंट मिली वई आहे, हिननि माण्हुनि जो पोरियो हुयो हिन जे पुठियां। तव्हांजा उहे शहर जेके 10-15 वॾा शहर, 30 साल अॻु तव्हांजा शहर ई न ॻणबा, तव्हांजी ॿोली बाज़ार में न हूंदी, अॼु तव्हांजा शहर जो हुननि माण्हुनि जो पोरियो आहे। इहे पाण मुरादो थोरे थियूं। सिंध जे सियासी वर्कर, ग़रीब वर्कर, सहाफ़ी, मिडिल क्लास जे माण्हू सोसाइटीअ खे अॻियां वधायो आहे, उन में तमामु वॾी तवानाई आहे। मां ऑलवेज़ पंहिंजी ॻाल्हि हिन ते ख़तमु कंदो आहियां, हीअ शानदार सोसाइटी आहे, मूंखे हुनजे शानदार फ्यूचर में मूंखे को बि ख़ौफ़ ऐं डपु कोन्हे को, इनखे अॻिते वधिणो आहे, या अॻिते वधंदी, पंहिंजा रस्ता ठाहींदी। थैंक यू वेरी मच।